ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कोट खां रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल ख़ालिक चाचड़। कंदकुर लॻोट हाजी शाह मोहम्मद भंगवार में जलसा जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारे हाफ़िज़ ग़ुलाम मुस्तफ़ा भंगवार जे ज़ेरे निगरानी में मुनक़िद कयो वियो, जंहिंजो आगाज़ तिलावत कलाम पाक सां हाफ़िज़ नियात हुसैन गोलो ताहिरीअ कयो। मशहूर नात ख़्वान फ़कीर ग़ुलाम यासीन हुसैनी, फ़कीर अब्दुर्रहीम ताहिरी, फ़कीर मोहम्मद हसन कमरानी ताहिरी, हाफ़िज़ रियाज़ हुसैन कासमी पंहिंजूं पहुची नातूं पढ़ी ख़ूब आशिकाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मोमिननि खे झुमायो। उन मौक़े ते मुफ्ती मुमताज़ अली भंगवार ताहिरी ख़िताब कंदे चयो त असां मुस्लमान लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगी मुबारक मशाल राह आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़रीबनि सां मुहबत करण जो ताक़ीद फरमायो आहे। असां जॾहिं वॾे उहिदनि ते पहुचंदा आहियूं त मिसकीन ग़रीबनि खे असां हक़ीर समझंदा हुआ आहियूं। उहा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम न आहे। उन मौके ते ख़िताब कंदे हज़रत मौलाना मुफ्ती मज़हर अली सिकंदरी गफ़ारी, मौलाना मोहम्मद आलम ओगाही ताहिरी ख़िताब कंदे ख़ुसूसी ख़िताब हज़रत मौलाना ख़लीफ़ा दिलमुराद अबड़ो ताहिरी जन कंदे चयो त मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन करण जो मतिलबु आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक ज़िंदगी खे सम्झूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं ज़िंदगी मुबारक में कंहिंखे बि कॾहिं बि हथ या ज़बान सां न ईसायो आहे। दुश्मन बि गवाही ॾींदा हुआ त अमानतदार, सचो, वफ़ादार सिपह सालार आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक आहे। ऐं फरमायो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जन जे दीन लाइ ॾिनल क़ुर्बानी विसाइण जहिड़ी न आहे, जो सॼो माल अल्लाह जे राह में क़ुर्बान कयो। उन मौक़े ते वॾे अंग में जमात सगोरी शरीक थी पिण थी, जंहिंमें कंधकोट जा मोज़िज़ अहले सुन्नत मौलाना मोहम्मद पहलवान अलमारूफ बिजली, फ़कीर प्यारो चाचड़, फ़कीर मुक़द्दम अली गुल खान गोलो, मौलाना अली गुल खान गोलो, मौलाना मोहम्मद सिद्दीक़ मलिक आयल महिमाननि खे हाफ़िज़ ग़ुलाम मुस्तफ़ा भंगवार जन आजियानो पेश कयो। आख़िर में मुल्क पाकिस्तान लाइ दुआए ख़ैर घुरी लंगर पिण तक़सीम कयो वियो।